अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां वटि पाकिस्तान में बिलख़ुसूस सिंध जे अंदरि ATM मशीननि में थियल फ्रॉड या ATM मशीन में जेके माण्हू पैसा कढाइण वञनि था उन्हनि सां आए रोज़ु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फ्रॉड थिए थो। अहिड़े क़िस्म जा केसिस ऐं वाक़िआ रोज़ ब रोज़ ज़ाहिर थियनि था, पर उन्हनि जो को बि तदारुक नथो थिए। त हालांकि मां सम्झा हाणे हिते ॾिसो, ही मदई जी UBL बैंक जी ATM मशीन आहे। हिते हिकिड़ो ॿारु आहे जेको मदई जी वेझो ॻोठु आहे अब्दुर्रहीम माशी, उन जेको आहे उतां जो रहवासी आहे राशिद अबड़ो। उन जेको आहे पंहिंजे नींगर खे ATM कार्ड ॾेई करे मोकिलियो त तूं पैसा कढाया। त हाणे हीउ नंढिड़ो जेको आहे उहो ATM मशीन में आयो आहे। त इन सां कीअं थो फ्रॉड थिए हाणे तव्हां ॾिसिजो। हिन वक़्तु जेके फ्रॉडी टोलो आहे, मां तव्हांखे ॿुधायां हिननि जी वारदात जो तरीक़ो इहो आहे त इहे ATM बैंकुनि जे ॿाहिरां वेठल ठीलनि ते वेही था रहनि, मोटरसाइकिलनि ते या किथे बि शिकार जी ताड़ में। उनखां पोइ जॾहिं ॾिसनि था कोई अहिड़ो को मासूम आहे या बोझ आहे या को ॿारु आहे, पोइ उनजे कढ लॻनि था। हाणे हीउ ॿारु आहे, माना पहिरियां हिनखे धाड़ियो अथऊं ॿाहिरि, उनखां पोइ हिकिड़ो अंदरि आयो आहे। उनखां पोइ ॿार खे ज़ाहिर ॻाल्हि आहे चयो हूंदऊं त हाणे हल तूं बि, पोइ कढ जेको आहे तो आयो आहे। ॿियो बि हाणे ॿ इहे फ्रॉडी आहिनि जेके हिन मासूम ॿार सां कीअं था गेम खेॾनि, कीअं था रांदि कनि, उहो तव्हां हिननि जो माना तरीक़ो ॾिसो। ईअं ई ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे बि मज़बूत कयो, पाण बि मज़बूत, वॾा वॾा फुरिजी था वञनि। हे त ॿार आहे। हाणे हीअ आयो आहे ॾिसो त ATM कार्ड आहे ॿार जो। हाणे हे ॿ ई माना जेके आहिनि ठग, ॿ ई सॼे खॿे ईअं बीठा ॼण त मसालो ई हिननि जो आहे। एॾो माना बेचैन आहिनि। हाणे ऑपरेट पाण कंदा, कार्ड पाण था विझनि, ऐं हिकिड़ी उणतुण उन्हनि खे आहे लॻल। अहिड़े तरीक़े सां उनखे एंगेज करण जे चकर में अहिड़ो फासाईंदा उनखे त उनखां कार्ड जेको आहे तो बदिली करे उनखे हिकु पंहिंजो कार्ड उनखां वठी करे ॿियो कार्ड उनखे ॾींदा। हाणे ॾिसो त ट्रांजेक्शन करे थो। हाणे मुसलसल सोचनि था पिया त हाणे हिनखे कहिड़े तरीक़े सां फ्रॉड में आणियूं, कहिड़े तरीक़े सां हिनखे फासायूं। पहिरियां हिनजी जेका आहे इन खां चयूं था, हाणे ॾिसूं त हिनजी अमाउंट घणो आहे, माना बैलेंस इंक्वायरी पहिरियां कराई अथऊं। बैलेंस इंक्वायरी करे वरी रसीद कढी अथऊं। रसीद कढी करे छोकिरो पढ़ी आहे फ्रॉडीअ, ॾिठऊं त अमाउंट घणो आहे हिन में। उनखां पोइ ॾिसो हुनजो कोड पुछनि था, कोड हणी था ॾियनि। मुसलसल माना जेको आहे तो इहा मशीन ऑपरेट इहे जेके आहिनि बदमाश ठग कनि था। हाणे तव्हां ॾिसो त इहे माण्हू मदईजीअ में घुमनि था ऐं पुलिस जी सरपरस्तीअ में हूंदा। ईअं मुमकिन ई नथो थी सघे त पुलिस जे मंशा मर्ज़ीअ खां सवाइ माना को बि फ्रॉड थिए। हाणे ॾिसिजो, हे कार्ड ATM जेको आहे हिन खयो आहे। हाणे हिकिड़ी ट्रांजेक्शन थी त ट्रांजेक्शन जीअं पैसा निकिता, हिन माना कार्ड जेको आहे तो खणी करे पंहिंजे हथ में विध रखियो आहे। हाणे हे कार्ड कीअं मटींदो ॾिसिजो। कार्ड मटण जो हिन जो हाणे ॾिसिजो, हिन जे हथ में ॿ कार्ड आहिनि। हाणे हिकिड़ो कार्ड जेको आहे तो पंहिंजे खीसे में मटे विधे। सेम कार्ड पहिरियां हिन जो कार्ड हिन ॾिठो त कहिड़ी बैंक जो कार्ड आहे, पोइ ओड़ो ई सेम कार्ड जेको आहे हिन पंहिंजे खीसे मां कढी पंहिंजे हथ में पहिरियां रखियो आहे। उनखां पोइ जीअं हिन जो अमाउंट निकितो त तीअं अमाउंट बि निकिरंदो आहे, कार्ड बि निकिरंदो आहे न। त हिनखे अमाउंट हथ में पहिरियां माण्हू खयो, हिन अमाउंट खयो, वरी उहो रसीद तो माना ॾेखारे त उनखे एंगेज करे। उनखां पोइ हे वरी जेको आहे तो उनजो कार्ड जेको आहे तब्दील करे पंहिंजो कार्ड जेको आहे, जेको जाली कार्ड आहे, उहो इनखे ॾेई करे जेको आहे मशीन में अंदरि विझी ऐं चएसि त वधीक ॿी ट्रांजेक्शन कर, ऐं असुलु जेको हुनजो कार्ड आहे उहो माना पंहिंजे खीसे में विझी करे ऐं पोइ हितां जेको आहे तो निकिरे थो पियो, दरवाज़ो क्रॉस कंदो। हाणे पोइ छा आहे त हीउ जेको आहे मासूम बालक, हाणे हुन मां ट्रांजेक्शन ई न थींदी। ट्रांजेक्शन हाणे कार्ड विझी हो जेको आहे अॻिलो निकिरी वियो। हाणे वरी हे जेको आहे हिनखे जेको कारण कपड़नि वारो आहे, हाणे अछनि कपिड़नि वारो हो निकितो थो वञे। हाणे ॾिसो असुलु इहो कार्ड जेको आहे हिनखे खई थो वञे। चहिरो बि बिल्कुलु क्लियर आहे। पुलिस इंतिज़ामिया चाहे त इन्हनि ते पकड़ धकड़ थी सघे थी। हाणे UBL बैंक मदई जी आहे, ज़िलो शिकारपुर आहे। उन तव्हां ॾिसंदव त बैंक जे ॿाहिरों इहो जेको रेस्टोरेंट आहे, होटल आहे, उते कुर्सियूं विछायूं पियूं हूंदियूं आहिनि। इहे जेके फ्रॉडी टोलो आहे उहो कुर्सियुनि ते अची वेही थो रहे ऐं पोइ हिते ताड़ था रखनि। पोइ इन्हनि खे जेको आहे कहिड़े टाइम बि शिकार हथ थो अचे त उनजे कढ लॻी था पवनि। हाणे इहो जेको अछनि कपिड़नि वारो हुयो उहो निकिरी वियो। हाणे हीउ जेको आहे इहो जेको कारनि कपिड़नि वारो आहे, हाणे ॾिसूं त इहो हिनखे एंगेज करे
हाणे बैंक जो माना 3 हिसा आहिनि, हे ॿाहिरियों दरवाज़े जो बैंक आहे सो हाणे हे जेको आहे जेको जाली कार्ड हिनखे ॾेई वियो, हाणे हे चवंदो त हाणे मिड़ई थोरो टाइम हिनखे ॾेई पोइ वरी हाणे हे कार्ड कमु ई नथो करे, कमु ई न जॾहिं जाली कार्ड पियल आहे त कमु कीअं कंदो। हाणे अमरा पाण निकितो थो वञे, नंढड़ो मासूम बालक परेशान थी करे परेशानी जे आलम में हाणे फ़ोन कढे पहिरियां चई त भला मां हाणे बाबा खे वॾे खे फ़ोन कयां त जेको आहे कार्ड कमु नथो करे। जीअं अक्सर ॿार थींदा आहिनि, मिसाल वेंदा आहिनि किथे मुंझी पवंदा आहिनि, वॾो उन्हनि खे हाणे फ्राडी जेको आहे त निकितो थो वञे, इहो बि कारण कपिड़नि वारो बि रुमाल तां। हाणे इहे जेके आहिनि माण्हू उहो हिन होटल ते जेको आहे तो हाणे हे अलॻि सां वेठो आहे ऐं हे अछनि कपिड़नि वारो हेॾो वेठो आहे ऐं कारनि कपिड़नि वारो परे कुर्सीअ ते वेठो आहे। इहे हाणे ॿार जेको आहे इंतिहाई परेशानी जे आलम में पंहिंजे वालिद साहिब खे फ़ोन थो करे, छा करे भला। हाणे ATM मशीन जे अंदरि जेके अहिड़े क़िस्म जा फ्रॉड थियनि था त बैंक खे अमले खे बैंक जेके आहे उन डिपार्टमेंट खे बि घुरिजे त उहे गार्ड जो रखनि था त कमु कहिड़े जो आहे उहो गार्ड। मां सम्झां थो पियो त हर बैंक में बैंक जी ATM मशीन ॿाहिरां गार्ड जेको आहे उहो डिपोट थियलु हूंदो आहे, त उहो गार्ड जेके आहिनि हाणे उहे बि वेहनि ई कोन था। हालांकि ATM मशीन जी जेको आहे बैंक कमाए थी, ईअं न आहे त को ATM मशीन जेको आहे ईअं ई आहे बसि फालतू पुर्ज़ो आहे। ATM मशीन जी बाक़ाइदे सिक्योरिटी हिन जो अलॻि बूथ आहे, बूथ ते अमलो जेको आहे तो तैनात हूंदो आहे ऐं उहो उनजी मुकमल जेको आहे तो निगरानी कंदो आहे ऐं उनजी जेको आहे सुपरविज़न कंदो आहे। त उहो उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ अमलो जेको बि हूंदो, मूंखे त ऑफिशियली का ॼाण न आहे त उन में कहिड़ो कहिड़ो अमलो हूंदो, पर सिक्योरिटी गार्ड त लाज़िमन हूंदो। अक्सर बेशतर सिक्योरिटी गार्ड माना कुझु पहिरियां जेको आहे ईअं हूंदो, जॾहिं नयूं ATM मशीन थियूं हुयूं त थोरो परते वेंदा, हली हली करे वेहणी छॾे ॾिनऊं। हाणे त हूंदा ई कोन्हनि, खे ख़बर न आहे त अलाए छा फ़लसफ़ो आहे। त ATM मशीन जे अंदरि जेको आहे ॿ टे ॼणा अंदरि हलिया था वञनि, नंढड़ो मासूम ॿार आहे त उन तां ॿ जेके आहिनि बदमाश अंदरि क़ाइदा पवनि, या कोई अबोज आहे, कोई पीरसन आहे। त अहिड़े क़िस्म जूं जेके वारदात आहिनि आए रोज़ असां वटि थियनि थियूं, उन्हनि जी रोकथाम जी को बि इदारो को बि माण्हू ज़िम्मेवारी या रिस्पॉन्सिबिलिटी नथो खणे। त वाह, इहो कहिड़ो तरीक़ो आहे या इहो कहिड़े क़िस्म जो सिस्टम आहे। सरकार जो त हालो आहे ई आहे, पर हे प्राइवेट इदारा आहिनि असांजा, ऐं असांजी जेको आहे जेका कैश आहे बैंक में उन मां लखें रुपया उहे कटवती कनि था। ईअं न आहे त को फ्री ऑफ कास्ट सर्विस था ॾियनि। तव्हां ॾिसो, तव्हांखे ATM फी ट्रांजेक्शन कटवती आहे, सालाना टैक्स कटवती आहे, ATM कार्ड जी अलॉटमेंट जी कटवती आहे, उनखां पोइ सालाना टैक्स जी कटवती आहे, चेक बुक ॾींदा उहो कटवती कंदा, उनखां अलावा मैसेज सर्विस जी कटवती आहे, XYZ। माना इहे सभु जेके पैसा कटनि था हिकु अकाउंट होल्डर जा, उनखे सहूलियत ॾियण जे लाइ। ऐं सहूलियत इहा आहे त माना जेको आहे अगरि उहो अकाउंट होल्डर वञे थो पैसा कढाइण कंहिं बि तरीक़े सां, उते ATM मशीन तो लुटे फुरे मोटे थो अचे, त उन जो को बि को तदारुक नथो थिए। हाणे बैंक इंतिज़ामिया खे खपे त कुझु मालिकी त करे